नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान अंडर 19 क्रिकेट जे टीम हेड कोच एजाज़ अहमद चयो है त अफगानिस्तान जे खिलाफ़ मैच जी नफ़सियाती दबाव जो शिकार न आहियूं ऐं माज़ी जी शिकस्तनि खे विसारे सुभाणे जे मैच जे लाइ मैदान में लहंदासीं। ICC अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप ॾखण अफ्रीका में जारी है। सुभाणे बेनियो में पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जे अंडर 19 टीम जे विच में चौथों क्वार्टर फाइनल खेॾियो वेंदो। पाकिस्तान अंडर 19 खे शुरूआती मैचनि में अफगानिस्तान खां मिलियल शिकस्तनि खे मुंहुं ॾियणो पियो। पाकिस्तान अंडर 19 क्रिकेट टीम जे कोच एजाज़ अहमद इन हवाले सां चयो त जिन मैचनि में शिकस्त खे मुंहुं ॾियणो पियो हाणे माज़ी जो हिसो आहिनि। हिन शिकस्तनि जे करे नफ़सियाती दबाव जो शिकार न आहियूं। हाणे ही हिकु नयो मैच है। इन मैच जी काफ़ी तैयारी करे वरिती है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।